नुमाज़ जा फ़र्ज़ घणा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि उन्हनि जे बारे में वज़ाहत कंदो वञा। नुमाज़ में 14 फ़र्ज़ आहिनि, 7 नुमाज़ खां ॿाहिरि फ़र्ज़ आहिनि ऐं 7 नुमाज़ जे अंदरि आहिनि। जेके नुमाज़ जा अंदरियां फ़र्ज़ आहिनि उन्हनि खे नुमाज़ जा रुकन चयो वेंदो आहे ऐं जेके नुमाज़ खां ॿाहिरियां फ़र्ज़ आहिनि उन्हनि खे नुमाज़ जा शर्त चयो वेंदो आहे। यानी जेके पंहिंजो अंदरियां फ़र्ज़ आहिनि उन्हनि खे नुमाज़ जा रुकन चयो वेंदो ऐं जेके ॿाहिरियां आहिनि उन्हनि खे नुमाज़ जा शर्त चयो वेंदो आहे। हाणे नुमाज़ जा शर्त कहिड़ा आहिनि, घणा आहिनि, उन्हनि जे बारे में वज़ाहत कंदो वञा त नुमाज़ जा शर्त 7 आहिनि। पहिरीं बदन जो पाक करणु, 2 नंबर में कपिड़ा पाक करणु, 3 नंबर में नुमाज़ वारी जाइ पाक करणु, 4 नंबर में ओघड़ ढकणु, 5 नंबर में वक़्तु सुञाणणु, 6 नंबर में काबतुल्लाह ॾांहुं मुंहुं करणु, 7 नंबर में नियत करणु। हे हुआ नुमाज़ जा शर्त 7 जेके बयानु थिया। नुमाज़ जा रुकन कहिड़ा आहिनि उन्हनि जे बारे में। नुमाज़ जा रुकन 7 आहिनि। तकबीर तहरीमा चवणु नंबर 1, क़ियाम करणु नंबर 2, क़िराअत करणु नंबर 3, नंबर 4 रुकू करणु, नंबर 5 सजदा करणु, नंबर 6 आख़िरी क़ाइदो विहणु, नंबर 7 कंहिं कम सां नुमाज़ मां निकिरणु। इहे हुआ नुमाज़ जा रुकन 7। नुमाज़ जा वाजिब कहिड़ा आहिनि। नुमाज़ में 18 वाजिब आहिनि जेके ॿुधायां पियो। जेके नुमाज़ में शयूं वाजिब आहिनि उन्हनि जे बारे में तरतीब ॿुधाईंदो वञा। पहिरीं अलहम्द पढ़णु वाजिब आहे। 2 नंबर में का बि अलहम्द सां गॾु सूरत मिलाइणु वाजिब आहे। 3 नंबर में अलहम्द खे सूरत खां अॻु पढ़णु वाजिब आहे। 4 नंबर में इमाम खे ॾाढियां वारी नुमाज़ में ॾाढियां ऐं होरियां वारी नुमाज़ में होरियां क़िराअत करणु। नंबर 5 क़ौम करणु, नंबर 6 जलसो करणु, नंबर 7 नुमाज़ जे रुकननि खे इत्मिनान सां अदा करणु, नंबर 8 नुमाज़ जे रुकननि खे तरतीब सां अदा करणु, नंबर 9 विचूं क़ाइदो विहणु वाजिब आहे, नंबर 10 हर क़ाइदे में अतयात पढ़णु वाजिब आहे, नंबर 11 वितर में दुआ कुनूत लाइ तकबीर चवणु वाजिब आहे, नंबर 12 वितर में दुआए कुनूत पढ़णु इहो बि वाजिब आहे, नंबर 13 इमाम जे पोयां जमात खे किरत न करणु इहो बि वाजिब आहे। इमाम किरत करे पियो त जमाती किरत साॻी। नंबर 14 इमाम जी पैरवी करणु। इमाम जी पैरवी में मतिलबु जीअं इमाम नुमाज़ पढ़ाए तीअं पढ़ाए, इमाम खां अॻु भरी कराए अॻियां वञणु गुनाह आहे। नंबर 15 तिलावत जो सजदो करणु। नंबर 16 ईदनि जूं तकबीरूं चवणु इहो बि वाजिब आहे। नंबर 17 नुमाज़ खे अस्सलामु अलैकुम जे लफ़्ज़ सां ख़तमु करणु। नंबर 18 नक ऐं पेशानी ते सजदो करणु। यानी जॾहिं सजदे में वञंदो त नक ऐं पेशानी सजदे ते लॻे। इहे हुया नुमाज़ जा फ़र्ज़ 14 जंहिंमां 7 अंदरियां हुआ, 7 ॿाहिरियां हुआ ऐं ॿिया नुमाज़ जा वाजिब। हाणे हे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां मुस्लमाननि खे ज़हन में विहारणु खपनि। हीअ दीनी ॻाल्हियूं आहिनि जो असां मुस्लमाननि खे इस्लामी ॻाल्हियूं, दीनी ॻाल्हियूं सम्झणु खपनि। हिन मुंहिंजे पैगाम खे घणा दोस्त ॾिसंदा हूंदा ऐं पाण बि यादि कयो, नोट कयो ऐं तव्हां पंहिंजनि आईडियुनि ते हिन क्लिप खे शेयर कंदा करियो त जेके तव्हांजी आईडी में दोस्त आहिनि उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचे त नुमाज़ में फ़र्ज़ त आहिनि पर कहिड़ा आहिनि। नुमाज़ जा शर्त त आहिनि पर ख़बर न आहे कहिड़ा आहिनि। नुमाज़ में हे शयूं त वाजिब आहिनि पर कहिड़ियूं शयूं वाजिब आहिनि, त उन्हनि जे बारे में अॼु तव्हांखे तरतीब ॿुधाई। हिन पैगाम खे घणे में घणो पंहिंजे दोस्तनि ते शेयर कयो त अणवाक़िफ़ जिन माण्हुनि खे नॉलेज न आहे, जेके माण्हुनि खे नुमाज़ जे मुतलिक़ ख़बर न आहे त उन्हनि खे ख़बर पई। तव्हांखे बि सवाबु मिलंदो ऐं मूंखे बि सवाबु मिलंदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त जेके ॻाल्हियूं दीनी ॻाल्हियूं जिन माण्हुनि खे ख़बर न आहे त उन्हनि खे ख़बर पइजी वञे। अलाह साईं सभिनी मुस्लमान खे नुमाज़ जूं ॻाल्हियूं यादि करणु ऐं सम्झणु उन मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।